सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था। प्रोग्राम सां ख़ासि सहकार ज़ीरा प्लस जो आहे। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफरिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे तव्हां ज़ीरा प्लस खणी बि सघो था। ॾाढो ख़स्ता खरारा बिस्किट आहे ऐं हूअं बि स्लोगन आहे, 2 3 4 5 6 स्लोगन्स आहिनि त बाबा ज़ीरा प्लस हुजे, चांहि हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस आहे त पोइ अव्हां ज़ीरा प्लस टेस्ट छो नथा कयो, खणो छो नथा? सभु पुछो त ज़ीरा प्लस वाकई मुंहिंजो फेवरेट बिस्किट आहे। तव्हां जेकॾहिं हीअ चांहि में ॿोड़े खाईंदो न तव्हांखे फील थींदो त हीअ तव्हां माओ पिया खाओ, सही माने बिस्किट न पिया खाओ। सही। सो हीअ वाकई मुंहिंजो फेवरेट बिस्किट आहे। यस। सो हाणे तव्हां जे लाइ ख़बर आहे, तव्हां जे लाइ पोयां खां बि चयो वञे पियो तव्हां हिन बिस्किट खे खणो, तव्हां हिन माए खे टेस्ट कयो। सो यस व्यूअर्स, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया ऐं यस असां चाहींदासीं बि त अव्हां जेका वैल्यूएबल ॻाल्हि कयो पिया उनखे तव्हां कंटिन्यू बि कयो त न्यूज़ सिलेक्शन ऐं उनखां पोइ स्विच करणु एंड देन असांखे उहो नुक़सान बि त ॾिसणो पवे थो। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी इहो पर्सनली हिकिड़ो मुंहिंजो एक्सपीरियंस बि रहियो आहे। मां हिकिड़े स्कूल जो त नालो ख़ैर न खणंदमि, हिकिड़े स्कूल में आउं जॉब कंदी हुयसि ऐं उते हालांकि त मूंखे उते इंगेज कयो वियो ऐं स्कूल एडमिनिस्ट्रेशन चाहे पई त तव्हां कुझु टाइम असां वटि रहो। सो जंहिं क्लास लाइ मां वई हुयमि उन क्लास में ऑलरेडी हिकिड़ो मुंहिंजो ई क्लास फेलो पढ़ाए पियो उते। सो हिकिड़ो सेक्शन अलॻि करे उन्हनि मूंखे ॾिनो ऐं उन्हनि चाहियो पियो त ताहिरा तव्हां असां वटि रहो हिते। सो यस उते ॿारड़ा हुया, उन्हनि ॿारनि सां ॾाढो अटैच थी वियमि। कुझु टाइम खां पोइ मां जॾहिं लीव कयो, 1 महीनो 1.5 महीने खां पोइ मां लीव कयो त उते हिकिड़ी स्पेशल नंढड़ी हुई, उहा एतिरो मूंसां अटैच थी वई ऐं उनजी फैमिली पुछा करायो ऐं हू मुंहिंजे घर आई, मूंसां मिलणु आई ऐं मूंखे ॾाढो हिकिड़ो ख़ुशी बि थी, ॾाढो अजीब बि लॻो त ॿार ॾिसो केॾो जल्दी अटैच थी वेंदा आहिनि। ऐं कल्ह 3 ॾींहं असां वटि हिकिड़ा एजुकेशनिस्ट आया, इत्तेफ़ाक़ सां उन्हनि जो नंढड़ो बुन क्लास में हुयो। सो उन्हनि कॉल कई मूंखे ऐं चवनि पिया ताहिरा तव्हांखे ख़बर न आहे, ऐं उन्हनि सां असांजा फैमिली टर्म्स हुया, बाद में मूंखे ख़बर पई त नंढड़ो 1 महीनो पूरो उन एहतजाज कयो मां स्कूल न वेंदमि, बसि ताहिरा कोन्हे का मां स्कूल कोन वेंदमि। सो ॿार ॾिसो एॾो अटैच थी वेंदा आहिनि। सो यस तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो। इहो असां वटि हिकिड़ो यकीन कयो नुक़सानु असां वटि हिकिड़ो रहिजी थो वञे, हिकिड़ो ख़ाल रहिजी थो वञे। जी पहिरीं तव्हांजी ॻाल्हि खे आउं सेकेंड कयां त एक्चुअली जेके टीचर बाय हार्ट हूंदा आहिनि, जेके रियल टीचर्स हूंदा आहिनि, वाकई उहे पंहिंजे पाण खे पंहिंजी क्लास में एतिरो इन्वॉल्व करे छॾींदा आहिनि जो उन्हनि खे इहो फ़िक्र न हूंदो आहे त मुंहिंजी पघार केतिरी आहे ऐं आउं छा पढ़ायां थो, केतिरो पढ़ायां थो, कीअं पढ़ायां थो। असां वटि हिकिड़ो त इहो बि वॾो मसइलो आहे त असां जा जेके माण्हू टीचर थी वञनि था उहे पंहिंजे टीचिंग खे, पंहिंजे क्लास जे टाइम खे पंहिंजी पघार सां रिलेट था कनि। दे आर एक्चुअली नॉट रियल, दे आर नॉट रियल टीचर्स। उहे माना टीचर्स जेके आहिनि सिर्फ़ु माना पंहिंजी सम्झो त उनखे ईअं चइजे त दे आर एजुकेशन वर्कर्स। टीचर ऐं एजुकेशन वर्कर में थोरो डिफरेंस हुजणु घुरिजे, आहे बि, ठीकु आहे। त हाणे जेके असांजा छोकिरा हींअर छोकिरा छोकिरियूं जेके प्रोफेशनल्स हींअर सिलेक्ट थिया आहिनि माशाल्लाह, उहे माना जेकॾहिं वाकई एजुकेशन सेक्टर में रहनि त असांजो एजुकेशन जो सिस्टम तमामु बहितर थी वञे। छाकाणि त उहे ॿार जेके मिसाल इंजीनियर थी आया आहिनि, इंजीनियर पास करे वरी टीचर थिया आहिनि अची, उन्हनि 4 साल त कैलकुलस पढ़ी आहे, मैथमेटिकल मेथड्स पढ़ियो आहे, उन्हनि माना मैथमेटिक्स जेको माण्हू मैथ्स प्योर जेको माण्हू मैथ नथो ॼाणे त उहो न IT पढ़ी सघंदो, न इंजीनियरिंग पढ़ी सघंदो। त हाणे इहे माण्हू जेकॾहिं स्कूल्स में वञी ॿारनि खे प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे जेको उनजे ज़हन ते जेका इंजीनियर वारी टोपी आहे उहा लाहे ऐं टीचर वारो जेको चोगो पाए ऐं ॿारनि खे पढ़ाइनि त असांजा ॿार ॾाढा क्रिएटिव थियनि। छाकाणि त जीअं साईं ॻाल्हि कई त नंढी आहे जेका मैथ्स में हुनजी इंट्रस्ट आहे त जंहिं ॿार खे क्रिएटिव थियणो आहे उनखे मैथ्स सिखणी पवंदी, ठीकु आहे। जंहिं ॿार खे साइंस जे मैदान में वञिणो आहे, जंहिं ॿार खे फिज़िस्ट थियणो आहे, एस्ट्रोनॉट थियणो आहे, उन माण्हूअ खे मैथमेटिक्स ज़रूरु अचणु घुरिजे। जेको माण्हू मैथ्स पढ़ंदो न उहो उन जा जेके बि मेंटल खाना आहिनि, कैपेबिलिटीज़ आहिनि, उहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी तरीक़े सां ओपन थी वेंदियूं। त इहे जेके असांजा उस्ताद हींअर भर्ती थिया आहिनि, जेके हाईली स्किल्ड प्रोफेशनल्स आहिनि, IT जा माण्हू आहिनि, इंजीनियर आहिनि, फिज़िक्स जा, मैथ्स जा, इहे माण्हू हाणे
ऐं माशाल्लाह उन्हनि जी पघार बि ॾाढी सुठी आहे। हा हा अॻे उस्ताद भर्ती थींदो उनजी 3000 पघार हूंदी जी। ठीकु आहे। हींअर उन्हनि जी पघार स्टार्टिंग में सुठी पघार आहे ऐं गवर्नमेंट उन्हनि खे इंक्रीमेंट्स ॾेई अञा अॻिते प्रमोट बि कंदी सपोर्ट बि कंदी। त हिन स्टेज ते गवर्नमेंट खे हिकिड़ी रिक्वेस्ट कजे त उहे हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी डिज़ाइन कनि त भई हीअ जेके असां टीचर्स भर्ती कया आहिनि सही। इहे एटलीस्ट 5 इयर्स इन्हनि खे पंहिंजी जॉब जेका आहे सा एजुकेशन सेक्टर में करणी आहे सही सही ऐं उन्हनि खां बॉन्ड लिखाए वठनि जी हा। ठीकु आहे। त भई जेकॾहिं तव्हां कंटिन्यू करणु चाहियो त दिस इज़ द राइट टाइम त तव्हां कंटिन्यू कयो। जे तव्हां नथा चाहियो तव्हां असांखे इंजीनियर थियणो आहे त तव्हां इंजीनियर बि थियो। जी बिल्कुलु त हिकिड़ो इंटरव्यू स्टार्टिंग में ई हुजणु खपे। हा सो ख़ैर पॉलिसी नथी ठहे न पॉलिसी नथी ठहे ऐं हुन ते पॉलिसी ठहे नथी त कमु किथां थींदो इहो हिकिड़ो सुवाल ज़रूरु आहे। ऐं जंहिं बि डेवलप्ड सोसाइटीज़ में एजुकेशन ते कमु थियो आहे पंहिंजे इदारनि ते कमु थियो आहे सिहत ते कमु थियो आहे ट्रांसपोर्टेशन ते कमु थियो आहे त यकीनन उहे दुनिया में निर्वार ज़रूरु थियूं आहिनि। सो यस असांजे लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे त असां वटि डॉक्टर यार मोहम्मद बुल साहब मौजूदु आहिनि ऐं डिफरेंट यूनिवर्सिटी जो स्वीडन जो संदन एक्सपीरियंस आहे ऐं यूके वाई यूके। पहिरियां मां वाई यूके जे सवाल खां पहिरियां जी, जी, दानिश जन कुझु Yes, ॻाल्हि please, करण त please, सिर्फ़ु why हिकिड़ी not? शइ मां एड करणु चाहींदुमि त हर को माण्हू टीचर नथो थी सघे भले उहो केतिरो बि सुठो हुजे भले उहो यूनिवर्सिटी में गोल्ड मेडलिस्ट छो न हुजे पर उहो सुठो टीचर नथो थी सघे। हिकिड़ी टीचिंग जूं डिफरेंट क्वालिटीज़ आहिनि ठीकु आहे। ऐं ॿियो अहम शइ आहे असां हाणे यूके में आहियूं यूनिवर्सिटीज़ में पढ़ायूं था त प्रॉपर हिकिड़ी सर्टिफिकेशन हूंदी आहे। तव्हांखे हाणे तव्हां कंहिं बि यूनिवर्सिटी खे जॉइन कंदव त फेलोशिप तव्हांखे वठणी पवंदी आहे। त तव्हां 2 साल जो तव्हांजो अगरि जॉब जो कॉन्ट्रैक्ट आहे तव्हांखे अगरि न्यू जॉब स्विच कई आहे त उनजी रिक्वायरमेंट आहे त तव्हांखे ही फेलोशिप करणी आहे। ऐं अगरि तव्हां हिन पोज़ीशन ते वञो था जीअं लेट्स से मां प्रिंसिपल लेक्चरर या एसोसिएट प्रोफेसर आहियां त उनजी हिकिड़ी रिक्वायरमेंट हुई त फेलोशिप तव्हांजी थियल हुजे। उहो तक़रीबन 2 साल जो पार्ट टाइम ऐं फुल टाइम 1 ईयर जो डिग्री हुई जेका मूंखे करणी पई। उन में छा सेखारनि पिया उन में मेथोडोलॉजी सेखारनि पिया। त ॿाहिरनि मुल्कनि में इहा शइ आहे त को बि टीचर अगरि थींदो त हू हुनखे प्रॉपर सर्टिफिकेशन कोर्सिस करणा पवंदा पहिरियां टीचिंग खां। त अगरि हू प्राइमरी लेवल ते टीचिंग थो करे त ही शी शुड नो एक्चुअली त मेथोडोलॉजी छा आहे। अगरि तव्हांखे प्राइमरी ॿार पढ़ाइणा आहिनि त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां पढ़ाइणो आहे। अगरि तव्हां यूनिवर्सिटी में था टीच कयो त उन्हनि जा डिफरेंट सर्टिफिकेशन्स आहिनि जेके तव्हांखे करणियूं आहिनि। त मुंहिंजे ख्याल में मतिलबु किथे कुझु आहिनि सर्टिफिकेशन पर शायदि कंहिं हद ताईं इहा मैंडेटरी बि कयूं वञनि त ठीकु आहे तव्हां नेक्स्ट 2 इयर्स में नेक्स्ट 3 इयर्स में तव्हांजी हीअ सर्टिफिकेशन आहे 6 मंथ जो कोर्स आहे या 1 ईयर जो आहे जेको तव्हांखे टीचिंग लाइ मैंडेटरी आहे। मुंहिंजे ख्याल में इहो हिकिड़ो प्लस पॉइंट थींदो। उन में टीचिंग मेथोडोलॉजीस पढ़ाई वेंदी आहे त तव्हांखे कहिड़ी लेवल ते कीअं टीच करिणो आहे। अगरि प्राइमरी लेवल ते तव्हां टीच कयो था त उनजी छा मेथोडोलॉजी आहे डिफरेंट मेथोडोलॉजी आहे। यूनिवर्सिटी लेवल ते तव्हां टीच कयो था त उनजी छा मेथोडोलॉजी आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो पिया। ट्रेनिंग्स बेसिकली तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि। असां वटि इन जो बि फुक़दान रहियो आहे। असां वटि ट्रेनिंग्स खां असां ॾाढो परे आहियूं ॾाढो हटियल आहियूं। ऐं टीचर तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। कल्ह बि इहा असांजे प्रोग्राम में ॻाल्हि थी बिकॉज़ ऑन द एजुकेशन असांजे कल्ह न टियों ॾींहुं असांजे प्रोग्राम में टॉपिक असां रखंदा आहियूं ऑन द एजुकेशन। सर दानिश नोज़ वेरी वेल त असां डिस्कस कंदा रहंदा आहियूं। त मां हिकिड़ी ॻाल्हि कई त ॾिसो जीअं एक्टर हूंदो आहे बाय बर्थ उहो एक्टर आहे। तव्हां कंहिंखे पकड़े घसीटे एक्टर नथा बणाए सघो। सो टीचर बि बाय बर्थ आहे उहो उस्ताद आहे उनजो उहो मान आहे उहो मर्तबो आहे उहो शान आहे उहो रुतबो आहे। असांजी सोसाइटी में अनफॉर्चुनेटली उहो मान उहो मर्तबो हिकु उस्ताद खे नथो ॾिनो वञे। इहो बि किथे न किथे यकीनन इहो बि असांजो अलमियो रहियो आहे। सो तॾहिं ई शायदि असां उन तरीक़े सां ओड़ी तरक़ी करे कोन सघिया आहियूं। तरक़ी जी मंज़िलुनि खे असां उन तरीक़े सां छुही कोन सघिया आहियूं। सो ट्रेनिंग्स बेसिकली केतिरियूं ज़रूरियूं आहिनि छा था सम्झो तव्हां? तमामु बढ़िया। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त टीचर तव्हांखे हिकिड़ो मां सिंपल एग्ज़ाम्पल ॾियां जेको तव्हांजी ॻाल्हि खे थोरो मां एक्सटेंड कयां त हाणे जॾहिं मां उन पंहिंजे सवाल ते ज़रूरु ईंदुमि तव्हांखे ॿुधाईंदुमि वाई यूके मतिलबु जेका बि जर्नी आहे। पर उन खां पहिरियां जेका टॉपिक हले पियो उन में मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मां पंहिंजी मास्टर डिग्री स्वीडन मां फिनिश कई त उते मां ऑलरेडी इंडस्ट्री में हिते बि मां कमु कयो। कराची में जॾहिं मुंहिंजी ग्रेजुएशन कंप्लीट थी मां IT सां मुंहिंजी एसोसिएशन आहे सॉफ्टवेयर हाउसिस इहे शयूं मां वर्कआउट कयो इंडस्ट्री में कमु कयो। ऐं जॾहिं मां स्वीडन वियुमि त उते बि मुंहिंजी जॾहिं डिग्री पूरी थी त मां इंडस्ट्री में कमु कयो।
ऐं पोइ जॾहिं मां पाकिस्तान आयुमि मतिलबु जॾहिं मुंहिंजी डिग्री पूरी थी मां पाकिस्तान आयुमि त मां ज़ेबेस्ट में मूंखे अपॉर्चुनिटी मिली मतिलबु एज़ अ लेक्चर ऐं रिसर्चर जेका मुंहिंजी फर्स्ट टीचिंग जी जॉब हुई त मां आयुमि ऐं मां टीच कयो पोइ मूंखे फील थियो त शायदि टीचिंग ई मुंहिंजे लाइ हिकिड़ो प्रोफेशन आहे ऐं एज़ कम्पेयर टू छो जो मां इंडस्ट्री जो एक्सपीरियंस हुयो ऐं मां टीचिंग खे वधीक इंजॉय कयो ऐं शायदि मतिलबु हाणे बि मतिलबु कुझु मां हाणे रिसेंट लेक्चर वग़ैरह ॾिना हुया त उहो तव्हांखे फीडबैक स्टूडेंट्स मां बि मिलंदो आहे ऐं तव्हां पाण बि फील कंदा हो त तव्हां हिन जॉब लाइ वधीक फिट आहे एज़ कम्पेयर टू यू नो डूइंग समथिंग एल्स त सिर्फ़ु इहा ऐं वाकई उहो हिकिड़ो माण्हूअ जो हिकिड़ो एटीट्यूड में बि हूंदो आहे त यस यू आर टीचर और यू आर सम यू नो यू आर गोइंग टू डू समथिंग डिफरेंट इहा शइ मां जॾहिं मां यूनिवर्सिटी जॉइन कई ऐं मां पाण मूंखां दोस्त पुछंदा आहिनि यार इंडस्ट्री में तमामु सुठो यूके हुजे दुनिया जो कहिड़ो बि मुल्क हुजे इवन तमामु सुठो स्कोप आहे तमामु सुठी सैलरीज़ आहिनि स्पेशली IT कंप्यूटर प्रोग्राम इन्हनि जूं सुठियूं सैलरीज़ आहिनि ऐं मतिलबु तव्हां अञा ताईं अकेडमिया में पर इहो हूंदो आहे त तव्हां हाणे पंहिंजो हिकिड़ो पैशन आहे न तव्हांजो ऐं तव्हां जिते पाण खे फिट सम्झो था जिते तव्हां सुठी डिलीवरी ॾेई सघो था त तव्हां चवंदा न भले मां ॿियनि शयुनि सां कॉम्प्रोमाइज़ करे सघां थो पर समथिंग रियली आई वॉन्ट टू डू इट त इहो हिकिड़ो पैशन बि हूंदो आहे त वाकई तव्हां कुझु करणु चाहियो था सही सही पिया चओ बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चयो आहे सो हाणे असां UK ते अचूं जी जी त पोइ UK छो भला UK छो भला त इन खां पहिरियां मां तव्हांखे UK वठी हलां ऐं इन सवाल जो तव्हांखे मां जवाबु ॾियां त उन खां पोइ असां पंहिंजी जर्नी खे स्कूल हायर मतिलबु जॾहिं हाई स्कूल खां वरी पोइ जर्नी खे स्टार्ट करे पोइ असां UK ते अचूं त तव्हांखे हिकिड़ो डिटेल ख़बर पवंदी त कीअं मतिलबु हिकिड़ो स्ट्रगल थी ऐं माण्हू पोइ मां जीअं ई मतिलबु मुंहिंजी स्कूलिंग फिनिश थी त मां सखर मां गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर में इवन माण्हू असांजे टाइम ते प्राइवेट स्कूल जो घटि रुझान हुयो मतिलबु गवर्नमेंट स्कूल ई तमामु सुठा हुया ऐं तव्हां ॾिसो असांखां पहिरियां मोस्टली गवर्नमेंट स्कूल जी एजुकेशन आहे उन्हनि जी ऐं तमामु सुठी कंट्रीब्यूशन आहे उन्हनि जी हर जाइ ते मतिलबु रिसर्च में ॾिसो तव्हां इंडस्ट्री में ॾिसो ॿाहिरि ॾिसो सभु गवर्नमेंट स्कूल मां पढ़िया हुया पोइ मुंहिंजी कॉलेज उतां पूरी थी त वरी मां हैदराबाद आयुमि हिते वरी मां ग्रेजुएशन कई बैचलर कंप्यूटर साइंस में मुंहिंजी हुई उनजो बि हिकिड़ो रीज़न हुयो उन टाइम ते थोरो बूम हुयो ऐं मतिलबु मां थोरो एनालिसिस कयो त उन टाइम ते थोरो इहो ख़बर न हूंदी आहे असांजो वरी थोरो इहो बि रुझान हूंदो आहे त असां ॿार खे ॾिसंदा न आहियूं त ॿार करणु छा थो चाहे ऐं उन ते इहो हूंदो आहे त डॉक्टर थियणो आहे इंजीनियर थियणो आहे हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे त भई तोखे त इंजीनियर थियणो आहे पर हू हुनजो इंट्रस्ट में बि मेडिकल जी तरफ़ आहे मेडिकल थियणो आहे में बि हुनजो आर्ट जी तरफ़ इंट्रस्ट आहे त उहो अॻे में ई असां डिसाइड करे छॾंदा आहियूं त तोखे डॉक्टर थियणो आहे तोखे इंजीनियर थियणो आहे ऐं तोखे हा बिल्कुलु त पोइ मां आयुमि ऐं हिकिड़ी मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त रियली मां जेको फ़र्क़ु फील कयो जॾहिं मां ॻोठ जी एजुकेशन करे मां हैदराबाद आयुमि ऐं उहो जेकी मुंहिंजी वरी ग्रेजुएशन हुई ऐं जॾहिं मां वरी स्पेशली उहा प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटी हुई ऐं जेके बि मूंसां गॾु पढ़नि पिया हाई प्रोफाइल जा सिटी स्कूल इन्हनि स्कूलनि मां पढ़िया हुया त हिकिड़ो इट्स क्वाइट चैलेंजिंग तव्हां हिकिड़े डिफरेंट इन्वायरमेंट आया आहियो ऐं डिफरेंट करिकुलम तव्हां फॉलो कयो ऐं हिकिड़ी वरी तव्हां सडनली जंप कयो अहिड़ी जाइ ते जो हुननि जो लेट्स से बैकग्राउंड इहो इलाही काफ़ी चैलेंजिंग हुयो त मूंखे यादि आहे त मतिलबु मां जॾहिं शुरू जा मुंहिंजा सेमेस्टर हुया मतिलबु क्वाइट डिफिकल्ट ऐं जॾहिं मां डिग्री फिनिश कई त मां फील कयां पियो मां हिकिड़ी मां इहो आहे न लगन आहे हिकिड़ी शइ तव्हां कयो था त मां फील कयो त नाउ आई एम बेटर देन देम मतिलबु जेके शुरू में बहितर हुया छो जो बसि तव्हां स्ट्रगल कयो था ऐं पोइ मां हैदराबाद मां मुंहिंजी पूरी थी मतिलबु ग्रेजुएशन वार कराची मां मास्टर कई यकीन मुंहिंजो इलाही इंट्रस्टिंग स्टोरी आहे ऐं चाहियां पई त तव्हां कंटिन्यू कयो पर अगेन वक़्तु साई जो थी वियो आहे सो नहिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो ताज़ो ई मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे नहिड़ो ब्रेक आहे काॾे बि न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ज़ीरा प्लस जी ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस अगेन असां प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं नहिड़ो ब्रेक हुयो सो यस सर प्लीज़ असां चाहींदासीं तव्हां कंटिन्यू करियो जी त पोइ वरी मां कराची वियुमि कराची मां मास्टर MS इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी डिग्री स्टार्ट कई ऐं उन में इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा थी जॾहिं मां पंहिंजो हिकिड़ो थोरो मुंहिंजी नेचर बि रही आहे त उहा शइ मां तव्हां सां स्वीडन में बि शेयर कंदुमि
त उते मुंहिंजो इहो हूंदो त जॾहिं मां डिग्री पूरी कयां त मां चवंदो हुउमि त थीसिस या जेको तव्हांजो डिज़र्टेशन हूंदो त मुंहिंजो हूंदो त कंपनी में वेही को रियल प्रोजेक्ट ते कमु कयो वञे डमी प्रोजेक्ट वठी ठीकु आहे मां कुझु ठाहे ऐं टीचर खे मां डिलीवर कयो मुंहिंजो कराची में बि इहो इंट्रस्ट हो त मुंहिंजो कज़न वग़ैरह हुयो ऐं मां चयुमि त न मूंखे रियल प्रोजेक्ट कंहिं कंपनीअ मां मिले जेको मां थीसिस ते हुन ते वर्कआउट कयां त पोइ हिकिड़ी फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी आहे कराची में त उन्हनि में उन टाइम ते जेको आहे न परवेज़ मुशर्रफ जो दौरु ख़तमु थियो ऐं मतिलबु मुंहिंजे ख़्याल में कंहिं ख़बर न आहे कंहिंजी गवर्नमेंट हुई परवेज़ मुशर्रफ जो दौरु ख़तमु थियो त पोइ हा उन टाइम ते परवेज़ मुशर्रफ जो दौरु हुयो पोइ मां मतिलबु स्ट्रगल कई ऐं उते उन जे टाइम ते नेवी जो कमांडर हुयो उहो सॼियूं शयूं ॾिसंदो हुयो त हुननि सां मुंहिंजी ॻाल्हि थी मां चयुमि त मूंखे ईअं थीसिस करिणो आहे हुन चयो असांखे हीउ प्रोजेक्ट जेको आहे न कंप्यूटराइज़ करिणो आहे फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी मां चयुमि ठीकु आहे मां अवेलेबल आहियां पोइ उहो मां पंहिंजो थीसिस कयो हाणे लक जी ॻाल्हि इहा त जीअं मुंहिंजो थीसिस पूरो थियो त मूंखे उते अपॉर्चुनिटी मिली वई मां मतिलबु एज़ अ जॉब छो जो उन्हनि खे माण्हू खपे पियो ऐं मां हुननि खे डेमो वग़ैरह ॾिनो एतिरो कंप्यूटराइज़ कयो हुननि चयो त भाई हिन खे तूं फर्दर डेवलप बि कर ऐं तूं हिन खे ऑपरेट बि कर ऐं BPS 17 जो स्केल ते हुननि मूंखे ऑफर कई ऐं जॾहिं मां उते ई हुयुमि त मां सेटिस्फाई न हुयुमि एक्चुअली पोइ मां जर्मन लैंग्वेज कई ड्यूरिंग गवर्नमेंट सेक्टर तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे वटि इलाही टाइम हूंदो आहे ऑफिस खां पोइ मां जर्मन लैंग्वेज सिखणु शुरू कई त मुंहिंजो टारगेट हो त मां जर्मनी हायर एजुकेशन लाइ मतिलबु वञा त पोइ मां जर्मन लैंग्वेज सिखी ऐं जर्मनी लाइ मां अप्लाई बि कयो ऐं मुंहिंजो एडमिशन थी वियो पर वीज़ा जे प्रॉब्लम जे करे न मुंहिंजो जेको आहे न जर्मनी में मूंखे वीज़ा न मिली त मां वञी करे एडमिशन थी वियो पर वीज़ा प्रोसेस न थी सघी पोइ उनखां पोइ जेको आहे उहो एजुकेशन जेका हुई जर्मन लैंग्वेज में हुई त उहा बेसिक लेवल मां हिते कई ऐं एडवांस लेवल उते करणी हुई मूंखे ऐं उनखां पोइ मूंखे जर्मन लैंग्वेज में उहो डिग्री प्रोग्राम करणो हुयो छो जो फ्री एजुकेशन हुई पोइ वरी मां थोरो स्ट्रगल कई एक्सप्लोर कयो त मूंखे स्वीडन जो ऑप्शन आयो ऐं स्वीडन में मां इहा शइ ॾिठी त लैंग्वेज जी रिक्वायरमेंट न हुई त स्वीडिश करणी आहे ऐं उते इंग्लिश प्रोग्राम लाइ स्कॉलरशिप्स बि अवेलेबल हुई ऐं फ्री एजुकेशन त मां चयुमि ऐं जर्मनी लाइ जंहिं महिल मां अप्लाई कयो त थोरी मां कंसल्टेंट खां हेल्प वरिती हुई त इनिशियली तव्हांखे एतिरी न हुई ख़बर पोइ जंहिं महिल इहो प्रोसेस कयो त स्वीडन लाइ त मूंखे पाण अंडरस्टैंडिंग थी वई त छा प्रोसेस आहे पोइ सॼो प्रोसेस स्वीडन लाइ मां पाण कयो त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वरी स्वीडन में एडमिशन थी वियो ऐं स्वीडन में मुंहिंजो एडमिशन थी वियो त मुंहिंजो MSc या मुंहिंजी कंप्यूटर इंजीनियरिंग में सेकेंड मास्टर मां कोर्स वर्क मुंहिंजो एडमिशन थियो हाणे स्वीडन जो कैपिटल आहे स्टॉकहोम उते हेड ऑफिसिस हेडक्वार्टर्स कंपनी जा उते त मुंहिंजो एडमिशन थियो सुंडसवाल उहो अप नॉर्थ आहे यानी नॉर्वे सां तव्हां ॿुधो हूंदो उहो अप नॉर्थ आहे उते इलाही थधि बि हूंदी आहे त उते वरी मुंहिंजो कोर्स वर्क कंप्लीट थियो यूनिवर्सिटी में ऐं उतां पोइ जेको आहे न हेड ऑफिस स्टॉकहोम त सेम मतिलबु मुंहिंजी जेको हुयो त मूंखे रियल कंपनी में को थीसिस मिली त उन लाइ वरी मूंखे जेको आहे स्टॉकहोम अचिणो पियो त मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह थीसिस वरी मूंखे कंपनी में मिलियो ऐं कंपनी में मां थीसिस पूरो कयो त मूंखे हुननि जॉब ऑफर कई मां जॉब कयां पियो त वरी मां पाकिस्तान आयुमि त हिते वरी मूंखे ज़ेबस में अपॉर्चुनिटी मिली वई त वरी हिते मां ज़ेबस कंटिन्यू कयो ऐं जॾहिं मां ज़ेबस कंटिन्यू कयो त पोइ मां रियलाइज़ कयो त अगरि मां अकेडमिया में आयो आहियां त आई हैव टू डू PhD विदाउट PhD आई विल रिमेन फॉर एवर लेक्चरर त पोइ इहो मुंहिंजो टर्निंग पॉइंट हो आफ्टर 6 मंथ ऐं टीचिंग जॾहिं मां शुरू कई न त मां फील कयो दिस इज़ समथिंग फॉर मी मूंखे इंडस्ट्री जो एक्सपीरियंस हुयो मां कमु कयां पियो पर जॾहिं मां टीचिंग में इंजॉय कयो इंटरेक्शन विद स्टूडेंट्स फीडबैक मूंखे मिलियो हिकु सेमेस्टर में देन आई डिसाइडेड यस दिस इज़ समथिंग फॉर मी आई वांट टू कंटिन्यू दैट वन पोइ वरी जेको आहे मां स्कॉलरशिप ॾिसणु शुरू कयूं त कंहिं कंहिं में कंट्री में PhD जी स्कॉलरशिप आहे छो जो मतिलबु तव्हां पोइ वरी मूंखे फिनलैंड जी बि में बि मुंहिंजो एडमिशन थी वियो ऐं इस्तोनिया मतिलबु यूरोप जो ई कंट्री आहे EU में थो अचे यूरोपीय यूनियन में उते बि मुंहिंजो 2 यूनिवर्सिटियुनि में एडमिशन थी वियो पोइ वरी मां डिसाइड कयो कुझु पैरामीटर्स हुया रीज़न्स हुया टॉपिक जे करे मां इस्तोनिया डिसाइड कयो तालिन यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी ऐं इस्तोनिया तव्हांखे ख़बर आहे त टेक्नोलॉजी जे हवाले सां काफ़ी एडवांस आहे ऐं स्काइप माण्हुनि घणनि इसमें बि इस्तोनिया न ॿुधो हुजे स्काइप ॿुधो हूंदो त स्काइप जेको आहे न इस्तोनिया जी प्रोडक्ट आहे ऐं हाणे त माइक्रोसॉफ्ट हुनखे बाय कयो आहे पर स्टिल दे केप्ट हेडक्वार्टर इन दी तालिन विच इज़ द कैपिटल ऑफ इस्तोनिया ऐं इट्स अ वेरी स्मॉल कंट्री 1.4 मिलियन पॉपुलेशन 14 लख जी आबादी आहे तव्हांखे अंदाज़ो हूंदो त इट्स वेरी वेरी स्मॉल कंट्री पोइ वरी उतां मां PhD कई ऐं मूंखे फुली फंडेड 3 मूं वटि ऑप्शन हुया यूनिवर्सिटी ऑफ तारतो बि इस्तोनिया में आहे उतां मूंखे PhD जी अपॉर्चुनिटी मिली ऐं तालिन टेक्निकल यूनिवर्सिटी मां ऐं फिनलैंड जी यूनिवर्सिटी हुई पोइ मां डिसाइड कयो त तालिन टेक्निकल यूनिवर्सिटी बिकॉज ऑफ द टॉपिक
त रिसर्च जो मुंहिंजे लाइ इंट्रस्टिंग टॉपिक हो ऐं फुली फंडेड 3 ऑप्शन्स मूं वटि हुया। पोइ मां इस्तोनिया वयुमि, मां यूनिवर्सिटी स्टार्ट कई, अलहमदिल्ला सुठे तरीक़े सां मुंहिंजी। ऐं तव्हांखे हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका असां लाइ ऑल्सो प्राउड आहे, त नॉमिनल पीरियड जेको आहे न PhD जो 7 ईयर आहे, यानी तव्हां एवरेज कढो के 10 साल में भी PhD पूरी कंदा आहिनि, के 3 साल में भी, पर अलहमदिल्ला मूं वटि 4 साल जी फुली फंडेड PhD EU जी फंडिंग हुई, ट्रेवल हुया, उन में तव्हां पाकिस्तान अचो वञो, मूंखे अकोमोडेशन ॾिनी वई हुते, ऐं तमामु घणी सुठी फैसिलिटीज़ हुई, पॉकेट मनी मिलंदो हुयो, एवरीथिंग वॉज फाइन। ऐं मूं वटि मां PhD जो डिफेंस 4 साल खां 4 महीना पहिरियां कयो। तव्हांखे लॻे थो तव्हांजो लक ॾाढो सुठो आहे? ये फील थींदो आहे समटाइम्स? जी बिल्कुलु, ज़बरदस्त ज़बरदस्त, सही, बहितरीन। सो तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो, हिते जेके बि असांजा वर्कर्स, असांजा डायरेक्टर, असांजा दानिश, असांजो बि लक सुठो थी वञे। सो थींदो आहे समटाइम्स, तव्हां सुठनि माण्हुनि सां वक़्तु गुज़ारियो, तव्हांजो बि लक सुठो थी वेंदो आहे। सो इहो थोरी इमेजिनरी ॻाल्हि थी वई, ठीकु आहे, हिन खां हटी करे पाण प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। यसले दानिश, असां टीचर्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, हमेशह प्रोग्राम में कोशिशि कंदा आहियूं त इन शइ खे पाण रखंदा हलूं, छो त ॾिसो असां जेकॾहिं पंहिंजी एजुकेशन खां हटी था वञूं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां तरक़ी नामुमकिन आहे। अच्छा, पर असांजो हीउ जेको सिस्टम आहे न, जीअं तव्हां ॻाल्हि कई त पहिरीं गवर्नमेंट स्कूल्स रुझान कोन हुयो, हाणे हर गली में, हर घिटी में, बेंगलोर में स्कूल मौजूदु आहे, पोइ मुंहिंजे ख़्याल सां उते बि फ्रस्ट्रेशन वधे थी, ॿार न रांदि खेॾी थो सघे, न डोड़ी थो सघे, ऐं इहो बि हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल सां त ॿार जो हक़ु आहे, उन हक़ खां ॿार खे असां छा महरूम न पिया रखूं? फील थींदो आहे तव्हां? बिल्कुलु ईअं आहे, नेचुरली माना हुजणी ई घुरिजे त ॿार खे हिकिड़ो मखसूस टाइम हुजे, जेको क्लासरूम में हुजे ॿार उहो मखसूस टाइम हुजे जंहिंमें हू उहे इंस्ट्रक्शन्स रिसीव करे लर्निंग जूं, पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अचे जो उनखे मौक़ो ॾिजे त हू पंहिंजी मर्ज़ी सां कुझु करे। ठीकु आहे, इहो बि हिकिड़ो डेवलपमेंट जो पार्ट आहे। मर्ज़ी सां कॾहिं कंदो? जॾहिं तव्हां हुनखे रांदि रूंदि जो मौक़ो ॾींदा। ठीकु आहे, फिज़िक इवन क्लासरूम में बि तव्हां हुनखे अहिड़ी एनवायरमेंट क्रिएट करे ॾेई सघो था त हू उते वेही शयुनि सां खेॾे, रांदि करे। रांदि असां सम्झंदा आहियूं त रांदि लर्निंग जो हिसो न आहे। ठीकु आहे, माना असां वटि तसवुरु इहो आहे त हिकिड़ी तालीम आहे, ॿी रांदि आहे, पर एक्चुअली जेका रांदि आहे, जेको प्ले आहे, उहो बि पार्ट ऑफ लर्निंग आहे। ठीकु आहे, जेके तव्हां ॿार खे फिज़िकली तव्हां हुनखे मौक़ो ॾियो था त हू फिज़िकल गेम्स खेॾे, ठीकु आहे, त उन में हुनजी डेवलपमेंट थींदी। ठीकु आहे, हुनजी फिज़िकल डेवलपमेंट थींदी, मेंटल डेवलपमेंट थींदी, लीडरशिप स्किल्स ईंदियूं, हू डिसाइड कंदो, हू इग्नोर कंदो, कंहिं शइ खे एक्सेप्ट कंदो, टीम में कमु कीअं कबो आहे, एज़ ए टीम लीडर कीअं कमु कबो आहे, पार्ट ऑफ टीम कीअं हूंदो आहे। ठीकु आहे, एग्ज़ैक्टली, त इहे सभु शयूं जेके आहिनि माना ॿार रांदि रूंदि में सिखे थो। ठीकु आहे, ऐं उहा हुनजी मेंटल डेवलपमेंट थिए थी, उहा वरी हुनखे लाइफ में अॻिते हली कमु थी अचे। असां वटि बिल्कुलु स्कूल्स में ग्राउंड्स न आहिनि, ख़ासि करे जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहे त माना 99% अहिड़ा स्कूल आहिनि जिन में माना सिर्फ़ु उहे बेंगलोर में स्कूल आहिनि, पाड़े जे घर में कंहिं स्कूल घर में कोई स्कूल आहे, ठीकु आहे, उते रांदि रूंदि जो एनवायरमेंट ई न आहे। त ॿार जेको उन्हनि स्कूल्स उन स्ट्रीम्स मां ॿारु अचे थो, उन ॿार जी प्रॉपर डेवलपमेंट नथी थिए। वरी गवर्नमेंट स्कूल्स में अजमेर इहो आहे त स्कूल वॾा आहिनि, उते ग्राउंड्स आहिनि, पर उते असां वटि इहो कल्चर ई ख़तमु थी वियो आहे हाणे त ॿारनि खे तव्हां डेली बेसिस ते रांदि रूंदि में हिसो वठायो। पुराणे ज़माने में ईअं हो, अॼु खां को घणो पुराणो ज़मानो बि न, मुंहिंजे ख़्याल में 20-25 साल पहिरीं स्कूल्स में वॾा वॾा ग्राउंड्स हूंदा हुआ, उते क्रिकेट टीम्स हूंदी, फुटबॉल टीम हूंदी, वॉलीबॉल टीम हूंदी हुई, हॉकी टीम हूंदियूं। ॿार उन्हनि टीम्स में सिलेक्ट कया वेंदा हुआ ऐं उन्हनि ॿारनि में माशाल्लाह उहे कैपेबिलिटीज़ पैदा थींदियूं त उहे ॿार मुख़्तलिफ़ स्कूल लेवल ते पहिरीं कॉम्पिटिशन थींदियूं, पोइ वरी कॉलेजिस लेवल ते, जॾहिं उहे यूनिवर्सिटी में पहुचंदा त उहे यूनिवर्सिटी लेवल ते उन्हनि जूं उहे कॉम्पिटिशन्स थींदियूं हुयूं। ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त स्कूल्स में ॿारनि खे प्ले जी या अपॉर्चुनिटी वरी वापसि मिलणु घुरिजे, या भला ईअं हुजे गवर्नमेंट स्कूल सां थोरो कॉन्टेक्ट में हुजे, को प्राइवेट स्कूल वरी मिलाए जुलाए ॿारनि जे लाइ कुझु डिसाइड कयो वञे, को गेम जे लाइ स्पेशली हिकिड़ो ॿ ॾींहं मुंतख़िब कयो वञे, इहो बि मुमकिन आहे। असां वटि हीअं आहे न त माना जेको प्राइवेट स्कूल जी एजुकेशन ऐं गवर्नमेंट स्कूल जी एजुकेशन जेका आहे उहे ॿई माना राइवल आहिनि हिक ॿिए जा न,
उहे इहो नथा सम्झनि त भई असांखे गॾिजी सॾिजी हिन मुआशिरे जे ॿारनि खे एजुकेट करिणो आहे। सही सही हू सम्झनि था त प्राइवेट सेक्टर पंहिंजे पाण खे जेके सुठा आहिनि उहे उत्तम सम्झनि था। सही। मां जंहिं स्कूल में मुंहिंजी 8th क्लास ताईं आउं पढ़ी आहियां वो यूनिवर्सिटी जो स्कूल हुयो ऐं नालो खणण में का बुराई न आहे। मॉडल स्कूल में आउं पढ़ी आहियां 8th क्लास ताईं। असां वटि फेस टू फेस कॉन्फ्रेंस थींदी हुई इंडिया जा स्कूल्स UK जा। सो मूंखे यादि आहे आउं 8th क्लास में हूंदी हुअमि ऐं मूंखे सिलेक्ट कोन कयो वियो हुन फेस टू फेस कॉन्फ्रेंस लाइ। ऐं ॾाढो रुनी हुयसि। मां प्रिंसिपल जी ऑफिस में वियसि, मां अधु कलाक उते वेही ॾाढो रुनी हुयसि त न मूंखे वञिणो आहे, वाई नॉट मी। ऐं आउं बि सुठी स्टूडेंट आहियां। असां वटि वरी हिकिड़ो हूंदो आहे न गवर्नमेंट स्कूल्स में यूनिवर्सिटी स्कूल्स में मॉनिटर रखणु क्लास में एंड हिकिड़ो ॿार जेको निर्वार हुजे त पोइ मां छो न आउं त ईअं रही आहियां। सो मूंखे मोकिलियो वियो ऐं मूंखे यादि आहे त इंडिया जे स्कूल सां असांजी फेस टू फेस कॉन्फ्रेंस थी। असां उन्हनि सां ॻाल्हायो ऐं हर हिकु ॿार खे पंहिंजो पंहिंजो लैपटॉप हुयो ऐं असां हिकिड़े लैपटॉप ते सभु ॿार वेठा हुआसीं, असां उन्हनि सां ॻाल्हायोसीं। सो मूंखे लॻंदो आहे त कॉन्फिडेंस डेवलप उतां खां बि थियो ऐं हुजणु बि खपे। तव्हांजी कोलेबरेशन डिफरेंट स्कूल सां हुजणु खपे। प्राइवेट ऐं गवर्नमेंट स्कूल्स मिली करे जेकॾहिं ॿार जे बहितर फ्यूचर जे लाइ कमु कनि था त इन खां बहितर ॿियो छा आहे, छा उन खां बहितर थी सघे थो। सो हाणे इहो सिस्टम जेकॾहिं थोरो रवां थी वञे थो त मुंहिंजे ख़्याल सां इन सां ॾाढी सुठी चेंजिंग असांजे हिन मुआशिरे में ईंदी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ी पॉइंट मां लिखी आहे, इंडस्ट्री ऐं अकेडमिया जा लिंकेजिस केतिरा ज़रूरी आहिनि। अच्छा, पहिरियां असां ब्रेक वठी वठूं। ब्रेक जो टाइम थी वियो आहे व्यूअर्स। नंढड़ो ब्रेक आहे। प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो चाहे ऐं गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। नंढड़ो ब्रेक आहे। स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अचे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो चाहे ऐं गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। ॾाढा बहितरीनु गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि। डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब मौजूदु आहिनि, दानिश चौधरी साहब मौजूदु आहिनि। सो इंडस्ट्री जो ऐं पंहिंजो अकेडमिया जो जेकॾहिं लिंकेजिस बहितर आहिनि त उन सां छा फ़ाइदा थियनि था? अगरि तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो त अगरि इंडस्ट्री ऐं अकेडमिया गॾु कमु करे रहिया आहिनि त अकेडमिया खे इन शइ जी ज़रूरत हूंदी आहे त ख़बर पए त इंडस्ट्री में कंहिं शइ जी डिमांड आहे। कहिड़ो बि तव्हांजो एरिया आहे उन जी जेसिताईं असांखे डिमांड ख़बर न पवंदी त ओड़े हिसाब सां असां पंहिंजा प्रोग्राम्स डेवलप न कंदासीं। इवन प्रोग्राम्स बि असां डेवलप कयूं था पर उन में जेके असां सब्जेक्ट्स पढ़ायूं था, कहिड़ी टेक्नोलॉजी पढ़ाइणी आहे त उहा असांखे इंडस्ट्री खां ई ख़बर पवंदी। त इहो हिकिड़ो रीज़न हूंदो आहे। ऐं तव्हां ॿाहिरि ॾिसो, हिते बि इहा ई शइ हूंदी त ॿाहिरि अगरि असांजो पैनल हूंदो आहे। हाणे रिसेंटली असां न्यू ऑनलाइन MS कंप्यूटर साइंस जो प्रोग्राम इंट्रोड्यूस था करायूं ऐं उन में मां बि मतिलबु इन्वॉल्व हुयुमि पैनल सां गॾु। त उन में ईअं न आहे पैनल, इवन मां डिफरेंट जाइनि ते कमु कयो आहे। एस्तोनिया में मां प्रोग्राम डेवलपमेंट में कमु कयो, मूंखे उतां जो काफ़ी एक्सपीरियंस आहे। UK में मां काफ़ी लीडिंग पोजीशन ते हुयुमि। त उन में हिकिड़ी शइ इहा हूंदी आहे त असां इंडस्ट्री जा माण्हू इन्वॉल्व कंदा आहियूं। प्रोग्राम हिते बि ईअं ई हूंदो त डेवलपमेंट में त उतां असांखे फीडबैक मिलंदो आहे त कहिड़ी शइ खे असांखे जेको आहे न इंट्रोड्यूस कराइणो आहे। ऐं उते प्लानिंग ईअं न हूंदी आहे त ठीकु आहे अॻे 6 महीननि जी या साल जी, उते लॉन्ग टर्म प्लान हूंदो आहे त ठीकु आहे हाणे हिन शइ जी डिमांड आहे जेके असां गैप्स वञी फिल कयूं था। छो जो असां ग्रेजुएट कंदासीं, दे हैव टू गो एंड वर्क फॉर देम। ऐं इहो रिक्वायरमेंट असांखे उतां अचे डाउन द लाइन 5 ईयर्स, डाउन द लाइन 10 ईयर्स। त उहो असांखे लॉन्ग टर्म प्लान करिणो पवंदो आहे का बि शइ खे मतिलबु सेटल डाउन करण लाइ। त लिंकेज इज़ अ वेरी इंपॉर्टेंट। ऐं उन में ई तव्हांजा लिंकेजिस हूंदा त हिकिड़ो तव्हांखे डिमांड ख़बर पई, तव्हां प्रोग्राम डेवलप कयो, उन बेस ते तव्हां टीच कयो, उन बेस ते तव्हांखे ख़बर आहे त एतिरी डिमांड आहे। जीअं तव्हांजा ग्रेजुएट फाइनल थिया, ग्रेजुएट थिया, उहे वञी करे उन इंडस्ट्री में कमु करनि था ऐं उन लाइ इंटर्नशिप्स, उन लाइ तव्हांजी जॉब्स तव्हांखे ख़बर आहे अवेलेबल आहे। ऐं तव्हांखे अगरि तव्हांखे ख़बर न आहे, लिंकेज न आहे, यू डोंट नो त केतिरी मार्केट में डिमांड आहे, कहिड़ी शइ जी डिमांड आहे। ऐं असांजा ग्रेजुएट आफ्टर फिनिशिंग डिग्री त किथे उनजी मतिलबु वर्क प्लेस थी सघे थी। सही सही सही। अच्छा, स्किल्स खे यूटिलाइज़ बि त कराइजे न, इहो बि त हिकिड़ो सुवालु रहियो आहे। हेतिरा सारा स्टूडेंट्स यूनिवर्सिटी खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि, उहे केॾांहुं वञनि था, माना पोइ यूनिवर्सिटी खे बि त फ़ाइदो हुजणु खपे। अच्छा, प्रोग्राम जो असांजो हीउ लास्ट सेगमेंट आहे त हूअं त ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि ऐं यकीन पुछो ज़ीरा प्लस जो स्लोगन ॾाढो एक्यूरेट आहे त चाहे हुजे ज़ीरा प्लस हुजे त पोइ कचहरी ख़तमु थियण जो नालो ई न वठे। सो कचहरी बिल्कुलु ख़तमु थियण जो यकीन मुंहिंजो नालो कोन थी वठे, पर तव्हांजो एक्सपोजर एक्सपीरियंस बार बार आऊं त चवां पई ॾाढो बहितरीनु आहे। असांजे इदारनि खे बहितर कीअं हुजणु खपे?
इहा ई पहिरीं ॻाल्हि त कोलोब्रेशन हुजणु खपे, स्ट्रॉन्ग कोलोब्रेशन। सिर्फ़ु नाले जी हद ताईं न त ठीकु आहे असांखे इंडस्ट्री सां कोलोबरेट कयूं था, पर अहम शइ इहा ई आहे जेका मां फील कयां थो त कोलोब्रेशन हुजे ऐं उनजो जेको फीडबैक आहे न इदारे लाइ तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। जेका शइ मां ॿाहिरि ॾिठी आहे त का बि शइ हूंदी आहे न त ठीकु आहे तव्हां को बि प्रोग्राम असां रन कंदा आहियूं, फस्ट टाइम में का बि शइ परफेक्ट न हूंदी आहे, त उनजो जेको असांखे स्टूडेंट्स खां मतिलबु कोलीग्स खां फीडबैक मिलंदो आहे न, असां उन ते वर्कआउट कंदा आहियूं। असां चवंदा आहियूं त हाणे इहे शयूं रिपीट न थियनि, त अञा उस बिल्कुलु हर को माण्हू अंडरस्टैंड करे थो। तव्हां फस्ट टाइम टीचिंग कयो था, फस्ट टाइम प्रोग्राम रन कयो था, त ज़ाहिरी आहे एक्यूरेट न हूंदो। त अहम शइ ॿाहिरि जेका मां ॾिठी आहे त उन शइ ते वर्कआउट थींदो आहे, उहे शयूं रिपीट न थींदियूं। वरी सेकेंड ईयर पूरो थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी बहितर डिलीवरी थी इन टर्म ऑफ टीचिंग, इन टर्म ऑफ प्रोग्राम, त वरी तव्हांखे जेको फीडबैक मिलियो उन ते वर्कआउट थींदो आहे। त स्ट्रॉन्ग कोलोब्रेशन हुजणु खपे ऐं जेको फीडबैक मिले थो न फ्रॉम स्टूडेंट किथां बि, त उन ते वर्कआउट थियणु खपे ऐं उनखे इम्प्लीमेंट कयो वञे, त उहे शयूं रिपीट न थियनि। अगरि तव्हां उन ते वर्कआउट न थींदो त यू आर डूइंग सेम थिंग अगेन, उहा शइ शायदि ग़लति हुई। सही सही सही। ओके, अच्छा सर दानिश, तव्हां छा था सम्झो त हितां जे टीचर में ऐं डेवलप्ड सोसाइटीज़ जा जेके उस्ताद आहिनि उन्हनि मतिलबु छा हिकु जहिड़ाई आहे, छा उन्हनि जो डिफरेंस आहे? तव्हांजो बि त सुठो ॾाढो एक्सपीरियंस आहे। हिकु जहिड़ाई आहे त ॿई स्कूल वञनि था, ॿई क्लासरूम अटेंड कनि था, ॿई ॿारनि खे पढ़ाइनि था, सिमिलरिटी आहे। डिफरेंस इहो आहे त जेके सुधरियल दुनिया जो उस्ताद आहे उहो टीचर बाय चॉइस आहे, असांजो टीचर बाय चॉइस न आहे। दुनिया जो मतिलबु हुनखे ॿियो को कमु न मिलियो त उस्ताद थी वियो न। सही सही। उहो बेसिकली उस्ताद लफ़्ज़ जी माना वॾी आहे, ठीकु आहे, उहो बेसिकली एजुकेशन वर्कर थी वियो आहे, ठीकु आहे। ॿाहिरि जी दुनिया में टीचर खे ट्रेन थो कयो वञे, उन्हनि जी प्रॉपर ट्रेनिंग्स थियनि थियूं। जीअं सवेर ज़िक्र थियो त असां वटि टीचर्स जी ट्रेनिंग थिए, ठीकु आहे, या टीचर्स जी ट्रेनिंग कहिड़ी कहिड़ी हुजणु घुरिजे। असां वटि कंप्लीट ट्रेनिंग जो सिस्टम आहे, ट्रेनिंग जा डिपार्टमेंट्स आहिनि, ट्रेनिंग जूं विंग्स आहिनि। मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन में हिकिड़ी ट्रेनिंग जी विंग आहे, ठीकु आहे, करिकुलम जी विंग आहे, ठीकु आहे। उहे माना सभु शयूं खानापुरी जी हद ताईं बिल्कुलु परफेक्ट आहिनि। त PTC बि थींदी, CT बि थींदी, BEd बि थींदी, MAd बि थींदी, MPhil बि थींदी, PhD बि थींदी। जेके माण्हू माना इहे सभु डिग्रीज़ वठी बि अचनि था न, पर उन्हनि वटि प्रॉपर तरीक़े जी मैथडोलॉजी न आहे। उहे सिर्फ़ु कागज़ जी डिग्री खणी पंहिंजे प्रमोशन जे लाइ, ठीकु आहे, त नेक्स्ट लेवल ते प्रमोशन वठिणो आहे त मूंखे B.Ed करणी पवंदी। सॉरी टू से, पर जीअं ॿारु हूंदो आहे न बबकेदार शइ जे पोयां भॼंदो आहे, त असांखे एॾो मफ़लूज कयो वियो आहे असांजे ज़हननि खे, असांजे दिमाग़नि खे, त असांखे बसि जेको पैटर्न ॿुधायो थो वञे पोइ जॾहिं कंद तेॾां पंध, इहा ई ॻाल्हि आहे। अफ़सोस सां असां लाइव कॉलर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम, अव्हांखे आवाज़ अचे पियो? वालेकुम सलाम। छा हाल आहिनि, कीअं आहियो, ठीकु आहियो? भला आवाज़ घटि थो अचे। तव्हां जी तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा, असां तव्हांखे सुञाण त विया आहियूं, पर पोइ बि असांजा व्यूअर्स तव्हांखे सुञाणनि। कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त। मां पंहिंजो नालो ॿुधाईंदा, किथां खां ॻाल्हायो पिया? अरे अनवर अली कुरैशी, सेवण शरीफ मां। सॼो सेवण कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। अॼु तव्हांजो आवाज़ असुल कोन थो अचे। अच्छा अच्छा, अव्हां जो आवाज़ अचे पियो। अव्हां प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदा? जी हा, प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदा? बसि साईं वारा वेठा, ट्रेनिंग जी ॻाल्हि निकिती। जी जी। तो मूं चयो साईं वारनि खे थोरो अर्ज़ु कजे त जेका असांजा नवां उस्ताद आया आहिनि बहितरीन इन्हनि खया आहिनि, इन्हनि में का बि असांजी गिला या शिकायत कान्हे। सभु इंजीनियरिंग में कोर में आहिनि, BSc आहिनि, MSc आहिनि, पर इन्हनि खे ट्रेनिंग लाज़मी आहे। अॻे PTC ट्रेनिंग हूंदी, हाणे दुआ बि ख़तमु कयूं, 2 साल ई पोइ साल थी, हाणे दुआ बि ख़तमु थी वई। तंहिंजे करे उस्ताद खे ट्रेनिंग लाज़मी आहे। उस्ताद खे ट्रेनिंग हूंदी त उन शागिर्द खे थोरो सम्झाए सघंदो। बहितरीन, ॾाढी। ऐं जे ट्रेनिंग न हूंदी त जेको आहे शागिर्द बि न सम्झी सघंदो, तंहिंजे करे ट्रेनिंग लाज़मी आहे। जेका प्रोफेसर साहब वेठा आहिनि त कुझु पाण बि महिनत कनि, कुझु असांजा उस्ताद बि कनि, त कुझु गॾिजी तइलीम खे सुधारियूं। हाणे गवर्नमेंट त पघार ॾिए थी। सही, बहितरीन बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे तव्हां।
अवां जी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं सुठो लॻो तव्हां ॻाल्हि ॾाढी मिलंदड़ जुलंदड़ कई आहे सो अवां खां बि इहो मां सुवाल पुछंदसि तव्हां छा था सम्झो पंहिंजे तरफ़ खां तव्हां कीअं सम्झो था त उस्ताद हितां जो ऐं वरी पोइ डेवलप्ड सोसाइटीज़ जो उस्ताद छा उन में सिमिलैरिटी आहे छा कीअं डिफरेंट आहे हाणे सिमिलरिटीज़ त जीअं साईं दानिश साईं जन अर्ज़ु कयो त वाक़ई टीचर आहे सेम एजुकेशन ट्रेनिंग सभु शयूं काफ़ी शयूं उहे ई थियनि थियूं पर प्रॉब्लम जेको आहे न प्रॉब्लम इते आहे त मतिलबु हिकिड़ो इंट्रस्ट घटि आहे मतिलबु माण्हू अगरि ॿाहिरि तव्हां ॾिसो त उहे बाई चॉइस आहिनि तव्हां उन्हनि खे मतिलबु अगरि हू टीच करनि था हू उन शइ खे इंजॉय करनि था अगरि मां हाणे लेवल डिफरेंट आहे अगरि लेट्स से तव्हां प्राइमरी ते ॻाल्हायो त हिकु डिफरेंट सिमिलिटीज़ थी सघनि थियूं ऐं डिफरेंसिस थी सघनि था अगरि तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते अचो था त डिफरेंस थी सघनि था अगरि तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते ॾिसो असांजा जेके बि दोस्त आहिनि सभु ॿाहिरां डिग्री वठी आया आहिनि यूरोप जूं डिग्रीज़ आहिनि ऐं जेके उन्हनि जूं जेके आहिनि अमेरिका जूं डिग्रीज़ आहिनि पर प्रॉब्लम हिते छा आहे डिग्रीज़ वठी आया आहिनि पर हिते इन्वायरमेंट जे करे न त मजबूरन हुननि खे उन इन्वायरमेंट में एडजस्ट थियणो पियो पर हुननि वटि क्वालिफिकेशन उहा ई आहे जेका लेट्स से असां था पढ़ायूं या जेके ॿिया टीचर्स आहिनि उहे ई उन्हनि जी रिसर्च प्रोफाइल आहे पर हिते इन्वायरमेंट शायदि उन्हनि खे एतिरो कमु नथो करणु ॾिए त उहे शयूं उहे प्रूव करे सघनि या उन्हनि वटि उहे फैसिलिटीज़ या ईअं चई सघूं था जेको सिस्टम आहे उहो कॉम्प्रोमाइज़ करिणो पवे थो किथे न किथे सो किथे न किथे सिस्टम जी कोताही ज़रूरु आहे अच्छा उनखां अलावा पाकिस्तान में भला केतिरो इंजॉय कयो पिया तमामु बहितरीनु तमामु सुठो इंजॉय कयूं पिया गर्मी आहे थोरी पर पंहिंजो मुल्क आहे तमामु घणो मज़ो अचे पियो काफ़ी शयूं डिफरेंट नज़र अचनि थियूं ऐं जेके शायदि असांखे हुते न मिलंदियूं डे टू डे मतिलबु सही सही अच्छा भला अवां जा ॿारड़ा केतिरो इंजॉय कनि था ॿारड़ा बि सुठो इंजॉय करनि था उन लाइ त हर शइ नई आहे ऐं एक्सप्लोर था करनि मतिलबु इंजॉय था करनि काफ़ी डिफरेंट शयूं ट्राए था करनि टेस्ट था करनि जेके शायदि हुननि खे हुते शयूं ॾिसण लाइ नथियूं मिलनि त हू प्रैक्टिकली शयूं ॾिसनि था पहिरियों त ॻाल्हियूं ॿुधा हुया तव्हांजी व्हाट्सअप ते कॉल थी वई त हाणे उहे रियली उन्हनि शयुनि खे ॾिसनि था वञनि था एक्सप्लोर था करनि त दिस इज़ ऑल्सो वेरी गुड लर्निंग फॉर देम ज़बरदस्त अच्छा सुबुह मेहरान में अची करे अव्हांखे कीअं लॻो इन द एंड इन शॉर्ट छा मैसेज ॾींदा शॉर्ट मां मैसेज इहो ॾींदुमि त जीअं हाणे पंहिंजी ॻाल्हि बि थिए पई त जेको आहे न असां वटि घणो एक्सक्यूज़ हूंदो आहे रिसोर्सिस न आहिनि त मां इहो चवंदुमि त इहो एक्सक्यूज़ न आहे अगरि को माण्हू कुझु करणु चाहे थो न त हर शइ पॉसिबल इम्पॉसिबल जीअं सुबुह में असांजी ॻाल्हि थिए पई का शइ इम्पॉसिबल न आहे एवरीथिंग इज़ पॉसिबल मसइलो आहे त उहा शइ न आहे त उनजो अल्टरनेटिव छा आहे मगर अगरि माण्हू सोचे न हीअ शइ मूं वटि रिसोर्सिस न आहिनि या मूं वटि हीअ शइ न आहे मां नथो करे सघां ठीकु आहे न आहे उनजो अल्टरनेटिव छा आहे त असां वटि अल्टरनेटिव मौजूदु आहिनि अगरि कोई इंसान बि भले ॻोठ में वेठो आहे कुझु करणु चाहे थो न ॾाढो कुझु करे सघे थो नथिंग इज़ इम्पॉसिबल बहितरीनु ॾाढो सुठो ॾाढो काराइतो ॾाढो बहितरीनु मैसेज अव्हांजो असांजे व्यूअर्स ताईं पहुतो ॾाढो सुठो लॻो अच्छा जी सुबुह मेहरान में अची करे अव्हांखे कीअं लॻो असां ॿुधणु चाहींदासीं हा ज़बरदस्त मतिलबु हिते काफ़ी असां डिस्कशन्स कयूंसीं ऐं तमामु बहितरीनु लॻो ऐं मुंहिंजे ख़्याल में एजुकेशन जे हवाले सां जीअं तव्हांजो मां कुझु प्रोग्राम बि ॾिठा यूट्यूब ते ऐं कुझु लाइव बि ॾिठा त मतिलबु मूंखे काफ़ी सुठो लॻो त जहिड़े तरीक़े सां तव्हां एजुकेशन खे फोकस कयो था ऐं मुंहिंजे ख़्याल में यंग जनरेशन लाइ तमामु ई प्रोग्राम काराइता आहिनि जेके हू मोटिवेट थियनि उन्हनि मां मतिलबु काफ़ी एक्सपर्ट अचनि था डिस्कस करनि था ऐं उन्हनि मां सिर्फ़ु प्रोग्राम खे ॾिसी न पर उन ते इम्प्लीमेंट करनि त उन मां मोटिवेशन वठनि त जतोई साहब जन कीअं पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो इहा उन्हनि लाइ तमामु मोटिवेशन आहे जहिड़े तरीक़े सां तव्हां एजुकेशन खे फोकस करे कंट्रीब्यूट था करायो आई थिंक यंग जनरेशन इन प्रोग्राम खे ॾिसे ऐं उहा इम्प्लीमेंट करे थैंक यू फॉर योर कॉम्प्लीमेंट्स थैंक्स टू वुड बी हियर ॾाढो बहितरीनु लॻो ॾाढो सुठो लॻो ऐं असां सर दानिश जतोई खां बि पुछंदासीं सर कीअं लॻो अॼु अची करे न्यू स्टूडियो ऐं ॻाल्हि सिर्फ़ु अव्हां जी दिलि वटां ऐं व्यूअर्स ताईं बहितरीनु ॻाल्हियूं पहुचियूं पूरे प्रोग्राम में अॼु बि यकीनन ओतिरो ई सुठो लॻो जीअं हर भेरे अचिबो आहे सुबुह मेहरान प्रोग्राम में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जेतिरा भेरा मूं हिते अची पार्टिसिपेट कयो आहे मूंखे लॻे थो हीअ हिकिड़ी तहरीक आहे जेका एजुकेशन ते मतिलबु हुनजो फोकस आहे छाकाणि त मेहरान टीवी जी जेका शायदि टीम आहे उहा इन में बिलीव करे थी त जेकॾहिं सिंध जी
का तरक्की का बेहतरी थियणी आहे तो आहे तालीम जे ज़रिए थींदी उन करे माना मोस्टली त हिन मंच ते जॾहिं बि माना डिस्कशन्स थिया आहिनि या जॾहिं महिमान आया आहिनि त उहे मोस्टली तव्हां उन्हनि खे एजुकेशन जे टॉपिक्स ते कैरियर काउंसलिंग ते ॿियनि सब्जेक्ट्स ते सो आउं सम्झां थो तमामु बहितरीनु तव्हांजो ऑब्जेक्टिव आहे महिराण टीवी जे सथ जो ऐं तव्हांजी टीम जो सो मुबारकबाद लहणनि था ऐं मूंखे जॾहिं बि माना सॾु थींदो आहे त आउं सभु कमकार छॾे अची ते हाज़िर थींदो आहियां तव्हांजी महिरबानी हमेशह तव्हां वक़्तु ॾींदा आहियो ऐं हाणे त मोकलूं आहिनि हूअं त हेक्टिक स्केड्यूल यकीनन हूंदो आहे पोइ बि तव्हां टाइम ॾींदा आहियो ॾाढो सुठो लॻंदो आहे हमेशह बहितरीनु लॻंदो आहे असांजे महिमाननि जे अलावा कुझु चवणु चाहींदा अव्हां त असांजा गेस्ट रहिया आहियो ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे सां ॻाल्हाए करे बि सो यस साईं खे सां मिली यकीन ॾाढी ख़ुशी थी साईं हिकिड़ो इंस्पिरेशनल कैरेक्टर आहिनि असांजे यूथ जे लाइ ठीकु आहे ऐं साईं खे आउं हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदुसि त हीअ त महिराण टीवी ते अॼु साईं खे मौक़ो मिलियो आहे पर जेके सिंध जो जेको नौजवान आहे उनखे कैरियर गाइडेंस ॾियण जे लाइ साईं खे सोशल मीडिया ते फेसबुक ते सेशन्स करणु घुरिजनि लाइव सेशन करणु घुरिजनि यूट्यूब ते पंहिंजा को साईं खे चैनल ठाहिणु घुरिजे बिकॉज़ साईं हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे ठीकु आहे ऐं असांखे हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जी फ्यूचर में स्टोरी सक्सेस स्टोरी जी तमामु घणी ज़रूरत आहे ॾाढो सुठो लॻंदो हा अगेन यूके वेंदा सेप्टेंबर में ऐं असां यूट्यूब ते लाइव तव्हांखे ॿुधंदासीं ऐं यूके जी दुनिया ॾिसंदासीं उतां जो माहौल ॾिसंदासीं सो ऑल द बेस्ट इंशाअल्लाह बहितर कमु तव्हां कंदा रहंदव ऐं तव्हांजे इल्म मां यकीनन असां सभु फ़ैज़याब थींदा रहंदासीं यस इन द एंड इन शॉर्ट छा मैसेज ॾींदा मैसेज बि आहे रिक्वेस्ट बि आहे ऐं हिकिड़ो त जेके टीचर्स नवां असांजा हींअर भर्ती थिया आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि त उहे हाणे जॾहिं स्कूल खुलनि त पंहिंजे पाण खे प्रॉपर तरीक़े सां इक्विप करे क्लासरूम्स ते पहुचनि ठीकु आहे गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश आहे त इन्हनि टीचर्स जी प्रॉपर तरीक़े सां ट्रेनिंग करायो 15 ॾींहंनि जी ट्रेनिंग काफ़ी नाहे हिकिड़ो साइकिल ठाहियो ठीकु आहे त उन्हनि स्कूल्स मां उहे टीचर 6 महीना साल प्रॉपर वञी टीचिंग जी ट्रेनिंग कनि इदारा ठहिया पिया आहिनि टीचर एजुकेशन जा कंप्लीट इदारा ठहियल आहिनि जा पंहिंजो नवाबशाह में इदारो आहे कराची में आहे जामशोरो में आहिनि त उन्हनि खे यूटिलाइज़ करे उन्हनि टीचर्स खे प्रॉपर तरीक़े जी ट्रेनिंग कराइजे जेसीं ताईं ट्रेनिंग न थींदी टीचर्स जी उहो प्रॉपर तरीक़े सां एजुकेट ॿार खे न करे हा इंक्लूडेड हिकिड़ी पॉइंट इहा बि जेका तव्हां बि एड कई ऐं मुंहिंजे माइंड में हुई त MOU हुअणु खपे एटलीस्ट 5 years तव्हांखे जॉब करणी आहे अदरवाइज़ तव्हां पोइ नथा करणु चाहियो त हिन वक़्तु ई स्विच कयो यस थैंक्स टू बी हियर सर ॾाढो बहितरीनु लॻो ॾाढो सुठो लॻो कामयाबी सां प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुतो व्यूवर्स तव्हां खां हाणे मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे वक़्तु जो घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार रहियो ज़ीरा प्लस जो ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस आहे ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान खोड़ सारियूं पाण ॻाल्हियूं कंदासीं जंहिं मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे इजाज़त ॾींदा पंहिंजी दुआनि में रखंदा यादि अला वाही